अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊँ या निज़ामुद्दीन जक्सी दे फतेहबाग तेल काटनो ग़ुलाम हैदर। ही मुंहिंजी बनी आहे जंहिंमें गिदरो लगायो आहे बागड़िन ऐं गिदरे जूं गाॾियूं भरजनि पियूं धड़ाधड़। ठीक है, उन सां गॾु जेको आहे गिदरो तव्हां ॾिसो ही तक़रीबन 6 चूंडाई आहे, पर घस घस में ॾिसो केतिरो माल पियो आहे। हालात हींअर जेके आहिनि से अॼु 27 रोज़ो आहे ऐं रमज़ानुल मुबारक के हिसाब सां ॾिठो वञे त हालात जेके आहिनि से गिदरे वारा बसि हालात तमामु क्राइसिस आहिनि। हिन खे विच में कॉन्ट्रेक्ट में जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बसर जो अघु कोन्हे, कणिक जो अघु किरी पियो आहे, तूरियो बि किरी पियो आहे, चेट बि किरी पियो आहे। ईद ऐं रमज़ान जेका आहे इन सिलसिले में गिदरे जा हालात बि तमामु ख़राबु आहिनि ऐं अलाह बहितर कंदो, ईद खां पोइ बहितरी ॾांहुं वेंदा ऐं माल जाम आहे। ठीक है, गिदरे में हाइब्रिड गिदरो बि किरी पियो आहे, तव्हांखे ख़बर आहे कोलाची गिदरो बि 100 रुपये 4 किलो पियो मिले ऐं जेको ही बाज़ार में गिदरो हलियो पए इहो बि जेको आहे 27-26 रोज़े खां अची इहो बि किरी पियो आहे, छो त मथे बरसातूं पयूं पंजाब में ऐं बरसातुनि जे करे इहो मसइलो आहे। असां सां बि कुझु क्राइसिस आहिनि। ठीक है, असीं त बनी ॾेई वेठा आहियूं ऐं उन हिसाब सां पोइ हिते फेरा पिया ॾियूं। असां सां कुझु क्राइसिस आहिनि, कुझु मज़दूरनि सां क्राइसिस आहिनि, मसला आहिनि। अलाह रहम करे, कुझु जंगी हालातुनि जे करे ॿियनि बॉर्डर बंदि पियो आहे, वधीक अलाह रहम कंदो। महिरबानी दोस्तनि, अलाह सुठा कोन पिया हलनि। हिकिड़ो त अघु कोन्हे, ॿियो मौसम जो बि जेको आहे मसइलो थी वियो आहे, आगाटो गिदरो अची वियो आहे। हिननि चाहियो पिए त जेको आहे हीउ गोल्डन गिदरो, हीउ सभु गोल्डन आहे। हिते तक़रीबन 120 एकड़ खनि लॻल आहे असांजे एरिया में। काका सुखिया छा आहे हालात हींअर गिदरे जो? जाम आहे पर रेट कोन्हे। गिदरो जाम आहे चवनि था, माल जाम आहे, रेट कोन्हे। ठीक आहे न, ईअं न गिदरो जाम आहे पर रेट माना दर बदर छाजे करे ही पंजाब जे हींअर हालात छाजे करे अहिड़ा थियनि? अलाए ख़बर कोन पए, अलाए जंग थिए करे मसलो थिए पियो, अलाए छा गिदरे रेट ई कोन। जंग लॻियो आहे, जंग जे करे सॼो मुल्क सॼो तबाह लॻो पियो जंग जे करे। बसर जो अघु कोन्हे, हीअ असांजो बलराम खिले पियो ऐं तव्हांखे अंदरि वाड़ी गिदरो थो ॾेखारियां। ॾिसो तव्हां यकीन मञो, एतिरो गिदरो आहे ऐं सुहिणो गिदरो लॻो पियो आहे, खाइण जे हिसाब सां मिठो बि लॻो पियो आहे, सभु कुझु आहे, पर हालात जे हिसाब सां ॾिठो वञे अघु कोन्हे। अघु लका पर किरी पियो आहे, बारदाने जी पूरत कोन थी थिए, माना एतिरो गिदरो अची वियो आहे। ऐं राति बि हिते आयो हुउसि 12-1 बजे ऐं वेठो हुउसि ऐं वाड़ियूं ॾिसो तमामु बहितरीनु वाड़ियूं ॾिठियूं आहिनि। हीउ यको गिदरो आहे, हीअं वञी हू अंसारी मिल आहे साम्हूं, ठीकु आहे न, ऐं हू अंसारी मिल हले पई ऐं हीअ यकी वाड़ियूं आहिनि ऐं गिदरो ॾिसो था। हा, ऐं ॾिसो माल ॾिसो केतिरो पियो आहे। हीउ फ़क़ीर आहे असांजो, मज़दूरनि जो जमादार आहे। सभु वेठा आहियूं ऐं हीउ बलराम बि वेठो आहे, ॿधी विहारींदासीं केॾां वेंदा असांखां। सो दोस्तो हींअर गिदरो भलो थियो आहे, पर दुआ करियो अघु रगो थिए ईद खां पोइ। ईद खां पोइ थींदो भला होशियारी, अघु ईद खां पोइ थींदो, अलाह बहितर कंदो। महिरबानी निज़ामुद्दीन जक्सी दे फतेहबाग तेल काटनो ग़ुलाम ज़िला टनमद खान। ऐं रमज़ान जो महीनो आहे ऐं इहो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन रमज़ान जे महीने में इली क्राइसिस हुआ, जंहिंमें हर फसल ते क्राइसिस हुआ। बसर ते बि क्राइसिस हो, ठीक है, हले पियो बसर ते तमामु घणो हले पियो। टमाटे ते बि क्राइसिस आहे। तव्हांजो चेट में ॾिसो कणिक किरी पई आहे, 2900 रुपया लॻो पियो आहे कणिक ऐं तूरियो बि जेको आहे 6000 रुपये ते पुॼी वियो आहे, रुबो बि किरी पियो आहे। तो हालात तमामु ज़मींदारनि लाइ ॾुखिया आहिनि। अलाह रहम करे, दुआऊं करियो हिन मुल्क लाइ, हिन सिंध धरती लाइ। अलाह सां सभिनी ख़ुशि रखे, अलाह ख़ुशि रखे।